अहम ख़बर आहे नवाबशाह खां पुलिस थाणे में हिरासत दौरान कैदी जे फोत थियण जो केस दाख़िल। अपडेट कंदासीं। एसएसपी तनवीर हुसैन तुनियो बदली सीसीपीओ रिपोर्ट करण जो हुक्म। अपडेट कंदासीं। नवाबशाह ज़िले जे इज़ाफ़ी चार्ज एसएसपी नुशरत फिरोज़ सिंघार मलिक के हवाले आईजी सिंध गुलाम नबी मेमण नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ख़बर असां शेयर कंदासीं। नवाबशाह खां पुलिस थाणे में हिरासत दौरान कैदी जे फोत थियण जो केस दाख़िल। एसएसपी तनवीर हुसैन तुनियो बदली सीसीपीओ रिपोर्ट करण जो हुक्म। नवाबशाह ज़िले जे इज़ाफ़ी चार्ज एसएसपी नुशरत फिरोज़ सिंघार मलिक के हवाले कई वई। आईजी सिंध गुलाम नबी मेमण नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ख़बर असां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे नवाबशाह खां पुलिस थाणे में हिरासत दौरान कैदी जे फोत थियण जो केस दाख़िल। एसएसपी तनवीर हुसैन तुनियो बदली सीसीपीओ रिपोर्ट करण जो हुक्म ॾिनो वियो। नवाबशाह ज़िले जी इज़ाफ़ी चार्ज एसएसपी नुशरत फिरोज़ सिंघार मलिक के हवाले आईजी सिंध गुलाम नबी मेमण नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अपडेट कंदासीं। नवाबशाह खां पुलिस थाणे में हिरासत दौरान कैदी जे फोत थियण जो केस दाख़िल। तफ़सील मालूम कंदासीं। सिकंदर भट्टी खां जी कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो आईजी सिंध पारां अॼु एसएसपी शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियो खे बदिली करे सीसीपीओ रिपोर्ट करण जी हिदायत कई आहे। जॾहिं नोटिफिकेशन जारी कयो आहे, जॾहिं त एसएसपी शहीद बेनज़ीराबाद जी चार्ज जेकी आहे एसएसपी नुशरत फिरोज़ सिंघार मलिक जे इज़ाफ़ी चार्ज हुनखे ॾिनी वई आहे। जी महिरबानी अवां जी।